ज़ालिम जो मौत। कांग, नाग ऐं लूमड़ जी दिलचस्प ऐं सबक़ामोज़ कहाणी। के नदी जे किनारे ते हिकु तमामु वॾो बड़ जो वणु हो। हुन वण जूं केतिरियूं ई शाख़ूं हुयूं जिन मां हिक ते हिकिड़ो कारो कांग पंहिंजी ज़ाल समेत रहंदो हो। हुन रहण लाइ वण जे थुड़ भरिसां मज़बूत कखनि जो आखेरो जोड़ियो हो जेको वॾे अरसे खां क़ाइमु हो। साॻी वण जे पोरे थुड़ में हिननि कांगनि जे आखेरे जे बिल्कुलु ई हेठां हिकु नाग पिणु पंहिंजी ज़ाल समेत रहंदो हो। हिकु ई वण ते हिकु ॿिए वेझो रहण करे नाग ऐं कांग हिकु ॿिए जा सुठा दोस्त ऐं पाड़ेसरी थी विया। ज़िंदगी जो सफ़र गुज़रंदो वियो। हिकु ॾींहुं सख़्तु झक ऐं वाचूड़ो अची लॻो। तेज़ तूफ़ानी हवाउनि जे करे अची वठ पकड़ वारो माहौल थी वियो। उन वक़्तु नाग जी ज़ाल खाधे जे लाइ किथे ॿाहिरि वियल हुई। नाग जी ज़ाल जहिड़ो मोटी पिए त रस्ते ते हिकु झूने पिपर जे वण जो ॾार संदसि मथां किरी पियो। नाग जी ज़ाल ॻरे ॾार हेठां अचण करे उन ई महिल चिबाटिजी मरी वई। परियां बड़ जे वण ते वेठल कांगनि उहो हादसो ॾिसी रड़ियूं कूकूं करे नाग खे संदसि ज़ाल जी मदद लाइ इतला कयो। नाग पोराटियल ॾार जी ॿिरड़ मां ॿाहिरि निकिरी किरियल ॾार जे हेठां लिथड़ियूं पाए रस्तो ठाहिण जी कोशिशि कई, पर उन ई खां अॻु संदसि ज़ाल जो साहु निकिरी चुको हो। नेठि नाग माट मठोड़ी में मोटी पंहिंजे ॿिरड़ में आयो। नाग पंहिंजी ज़ाल जे ओचिते विचोड़े ते बेहदि ॾुखाइतो हो ऐं खेसि कावड़ बि तमामु घणी लॻी रही हुई। हुन जे सुठनि दोस्तनि ऐं पाड़ेसीरनि कांगनि हिन ॾुखे वक़्त में नाग जी दिलि वठण जी ॾाढी कोशिशि कई, पर नाग वॾे सदमे में हो। ॿिए ॾींहुं तूफ़ान झको थियो। ककर हिकु पासे थिया। आसमान पहिरें वांगुरु नीरो ऐं साफ़ु थी वियो। नदी वारे पासे खां रखी रखी थधी हीर लॻणु शुरू थी वई, जंहिंमें सावन पनण सां भरियल टारियूं लुॾण लॻियूं। पखी पंहिंजे आखिड़नि मां निकिरी हवा में फेरियूं पाइण ऐं लातियूं लवण लॻा। उन ॿेले जा रहाकू जानवर पिणु पंहिंजे चरण मां ॿाहिरि निकिरी ख़ुशी जो साहु पटण लॻा। कुझु जानवर पंहिंजे चुरनि मां ॿाहिरि निकिरी आया ऐं हीउ नाग पंहिंजी ज़ाल जे यादगिरी में ॾाढो मायूस हो। ॿिए तरफ़ कांग ऐं कांगण ज़ाल मुड़ुसु पंहिंजे आखेरे मां निकिरी पंहिंजे दोस्तनि सां मिलण लाइ ॿेले जे ॿिए हिसे ॾांहुं उॾामी विया। ख़ासि करे पाण जहिड़े ॾाहे हमरा यानी लूमड़ी ॾे विया, जेकी संदुनि सभ खां प्यारो ऐं सुठो दोस्त हो। हुननि लूमड़ सां मिली करे खेसि नाग जी ज़ाल बाबति ॿुधायो त कीअं वण जी ॾार हेठां संदसि ज़ाल अची मरी वई। वापसी ते रस्ते तां पंहिंजे नंढनि बचनि लाइ कांग पंहिंजे चूंब में कुझु कीअं गॾर बि खया, जेकी पंहिंजे घर पहुची हू पंहिंजे बुखायल बचनि खे खाराईंदा हुआ। हिन भेरे जॾहिं हू पंहिंजे आखेरे में पहुता त उहो ॾिसी वाइड़ा थी विया त संदनि आखेरे में बचनि खां बचा न आहिनि ऐं आखेरो ख़ाली पियो आहे। खेनि यकीन ई न पियो आयो त ईअं बि थी सघे थो। हुननि घणो ई हेॾां होॾां पंहिंजे बचनि जी ॻोल्हा कई। जिन बचड़नि खे अञा उॾामण लाइ खंभ बि न हुआ, उहे गुम हुआ। चौधारी कुझु बि नज़र न आयो। हू मायूस हुआ ऐं पंहिंजे पाड़ेसरी दोस्त नाग वटि पहुता त साणसि सॼो हाल अहिवाल सरबस्तो करे पंहिंजे बचनि जो पुछियऊं। नाग इंतिहाई कावड़ ऐं खरे अंदाज़ में यकदमि जवाबु ॾिनो त हू को संदनि बचनि जो चौकीदार थोरो ई आहे जंहिंखां पुछणु आया हो। नाग चयो, जेकॾहिं पंहिंजा बचा अहिड़ा प्यारा हुया हो त खेनि अकेलो छॾे ई छो विया हो। कांगण ऐं कांग खे नाग जी अहिड़ी ॻाल्हियुनि ते ऐं अहिड़े रवैये ते बेहदि घणो ॾुखु थियो। वक़्त सां गॾु आहिस्ते आहिस्ते नेठि कांग सबर करे वेही रहिया। कुझु महीननि बैदि आनंद जो फोटाड़ो थियो ऐं संदनि आखेरो नंढनि नंढनि बचड़नि सां वरी भरिजी वियो। उहो ॾिसी करे खेनि तमामु घणी ख़ुशी थी ऐं उन ख़ुशी में खां उन पुराणो सदमो ॿिन्ही विसरी वियो। ॿारनि जी सार संभाल लाइ हू हाणे बेहदि ख़बरदार रहण लॻा। ॿिन्ही मां जॾहिं हिकिड़ो खाधे जी ॻोल्हा लाइ निकिरंदो हो त ॿियो बचनि जी सार संभाल लाइ आख़िरे में ई तरसी पवंदो हो।
ईअं काफ़ी अर्सो हलंदो रहियो, लेकिन हिकु दफ़े इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो ॿिन्ही कांगनि यानी कांग ऐं कांगण खे हिकु ई वक़्तु पंहिंजे माइटनि सां मिलण लाइ निकिरणो पियो। जेकी नदी जे ॿिए पासे रहियल हुआ, शाम जो जॾहिं हू पंहिंजे घर मोटिया त हिकु दफ़ो ॿीहर संदन आखेरो बिल्कुलु बि ख़ाली ख़ाली पियो हो। संदन सभु बचा गायब थी चुका हुआ। सॼो ओसो पासो ॻोल्हण ते बि संदन पतो न पइजी सघियो। बचा न मिलण करे माओ कांगण वाका करे रोअण लॻी। ॿिए ॾींहुं हुन पंहिंजे मुड़ुसु कांग खे चयो त ॿारनि जी सलामती लाइ हाणे खेनि हितां लॾणो पवंदो। उन वण मां हाणे लॾो पटे कंहिं ॿिए वण में आखेरो ठाहिणो पवंदो, जिते हिफ़ाज़त सां ॿारनि खे निपाए वॾो करे सघिजे। हिननि खे पक थी वई त संदन गैर हाज़िरी में नाग ई संदन बचा गिड़काए छॾिया हुआ, पर पीउ कांग ख़तरे खां भॼण बदिरां उन सां मुक़ाबिलो करणु चाहियो थे। हुन केतिरनि ई सालनि खां उन वण में हू रहंदा पिए ईंदा हुआ ऐं हिन उते रही करे नाग खे सबक़ु सेखारणु चाहियो थे त हीउ पाड़ोसरी नाग असांजा बचड़ा थो खाए। उन लाइ हू पंहिंजे पुराणे दोस्त लूमड़ वटि वियो त कहिड़े तरीक़े सां नाग खे सबक़ु सेखारिजे। लूमड़ कांगनि जी ॾुख भरी सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं कुझु देरि सोच में पइजी वियो। आख़िरकार हुनजे दिमाग़ में हिकु रिथ आई। हुन पंहिंजे दोस्तनि खे वेझो सॾु करे चयो त हिन घाट ॿेले जे ॾूरां कुंड वटि हिकु महल आहे, हिकु वॾो महल आहे जंहिंमें बादशाह सलामत रहे थो ऐं हुनखे हिकु धीउ पिणु आहे जेका बादशाह खे बेहद प्यारी आहे। उहा शहज़ादी वञण लाइ रोज़ानो भर वारे ढंढ ते वेंदी आहे। हाणे तव्हां ईअं करियो जीअं सम्झायांव थो। उमेद त उन ज़ालिम नाग खे पंहिंजे कए जी सज़ा ज़रूरु मिली वेंदी। लूमड़ सॼी रिथ कांगनि खे सम्झाई त कीअं ॿिए ॾींहुं शहज़ादी जॾहिं वञण लाइ उते अचे त हू छा कनि ऐं कांग कहिड़े तरीक़े सां नाग खां बदिलो वठनि। कांग पंहिंजे दोस्त लूमड़ जा थोरा मञा ऐं रवाना थिया ऐं लूमड़ जी ॾसियल रिथ ते सुभाणे अमल करण लाइ तयारी वरितऊं। ॿिए ॾींहुं ॿई कांग यानी कांग ऐं कांगण ढंढ जे किनारे ते पहुता। थोरी देरि बाद शहज़ादी पंहिंजे साड़ियुनि सां गॾु वञण लाइ ढंढ ते पहुती। हुन कपिड़ा लाथा ऐं सोने तंद वारो हीरनि जो हार लाहे कपिड़नि जे ढेर मथां रखियो ऐं पोइ हुन वञण लाइ जीअं ढंढ में टिपो ॾिनो त कांगण पंहिंजे चूंब में हार खणी पंहिंजे आखेरे ॾे वठी उॾाणी। पीउ कांग ॾिसी तरसी शहज़ादी जे नौकराणियुनि ऐं चौकीदारनि जा तासुर ॾिसणु लॻो। हिकु चौकीदार कांगण खे शहज़ादी जो हार खणी वेंदो ॾिसी वरितो ऐं रड़ियूं करे हिकदमि ॿियनि खे बि ॿुधायो। अहिड़ी तरह सभु लठियूं खणी कांगण पुठियां डोड़ण लॻा। जेका हार चूंब में झले सभ खां अॻियां मथां उॾामदी वई। पीउ कांग ज़ोर ज़ोर सां कां कां करे चौकीदारनि जो ध्यानु कांगण ॾांहुं छिकाईंदो रहियो त जीअं चौकीदार हुनजे पोयां लॻा अचनि। चौकीदार ढंढ जे किनारे खां वठी ॿेले ताईं कांगण पोयां डोड़ंदा आया। रस्ते तां केतिरा ई दफ़ा हू थिड़िया थाॿड़िया, पर अखि कांगण में हुयनि जेका चूंब में हार खणियो पिए वेई। आख़िरकार माओ कांगण पंहिंजे आखेरे वटि अची पहुती। हेठां चौकीदार बि अची गॾु थिया। कांगण वॾी चालाकी सां हार खे उन सोराख़ में खणी किरायो जंहिंमें नाग रहियल हो। तेसिताईं पीउ कांग बि अची पहुतो ऐं ॿई ॼणा परे खां वेही तमाशो ॾिसणु लॻा त चौकीदार कीअं नाग जे ॿिर मां हीरनि जो हार कढनि था। जंहिं वक़्तु नाग जे ॿिर में कांगण हार किरायो हो, उन वक़्तु नाग घाटे निंड में सुतल हो। हार संदसि भरिसां अची किरियो। चौकीदार वण अॻियां पहुची विया तॾहिं बि नाग बेख़बर सुतो पियो हो। हिकु चौकीदार लकुण सां हार खे ॿाहिरि कढण जी कोशिशि कई ताजो लकुण हार खे लॻण बदिरां जहिड़ो नाग खे लॻो त नाग कावड़ मां फुहाड़ कंदो ॿाहिरि निकिरी आयो। चौकीदारनि जी जीअं नाग ते नज़र पई त लठियुनि ऐं बांठनि सां खेसि उते जो उते सटे छॾियाऊं ऐं ढेरी करे छॾियाऊं ऐं मारे छॾियाऊं। पोइ त शहज़ादी जो हार खणी रवाना थी विया। अहिड़े तरीक़े सां शहज़ादी खे पंहिंजो हार मिली वियो ऐं हिकु ज़ालिम नाग जो मौत थियो ऐं कांग हाणे बेफ़िक्र थी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं गुज़ारणु लॻो ऐं पंहिंजे पुराणे आखेरे में ज़िंदगी गुज़ारे पंहिंजे दोस्त लूमड़ जा थोरा मञे ख़ुशि गुज़ारणु लॻो। साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त पंहिंजे पाड़ेसियुनि सां कीअं रहिजे। उमेदु आहे
तव्हां कहाणी मां चङो सबक़ु हासिलु कयो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं क़िसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो करियो। अल्लाह हाफ़िज़।